जे शींहं खे थी खणी वञा करे त बकरी पंहिंजो कुनो थी मले करे, जे गाह खे थी खणी वञा करे त शींहं निभागो आराम पाई थो करे। हाणे कया त कया छा करे, 500 बि खटणा आहिनि करे, 500 आइडियो करे ये जे 200 न ॾिनई त मां बि लटनि वारी सोटी सां वठंदी साईं। 200 ॾींदी मां करे, 200 हिनखे ॾेई हल कराईंदमि करे, सकी ॾींदी 500 करे, 200 हिनखे करे, 300 पाण करे। हिन बकरी खई हिन पार टपायमि, सही आहे। हाणे मां मोटी वियसि, मां हे गाहु खयो, हे गाहु खयो, हिन खे बि हिन पासे टपायमि, सही आहे। गाहु खणी वेंदी त बकरी खाई वेंदी न करे। ॿुध न ममड़ी, हाणे मां गाहु बि हिन साइड आंदो आहे ऐं बकरी बि। हाणे मां बकरी खे खणंदसि हितां मोटाए खणी वेंदसि। मोटाए छो करे, न भई इहो छा आहे करे? तूं चयो त मोटाए न आहे खणी वञिणो। न इहो त मां न चयो करे। ॾिस तुंहिंजूं सभु शर्तां पूरियूं थी कया न, त ॿेड़ी में हिकु चकर में हिकिड़ी शइ खणी वञणी आहे, ऐं शींहं खे ऐं बकरी खे गॾु नाहे छॾिणो, छो जो शींहं बकरी खे खाई वेंदो, ऐं होॾो वरी बकरी खे ऐं गाह खे नाहे गॾु छॾिणो, छो जो बकरी गाह खाई वेंदी। बाक़ी मोटाए त खणी वञी सघां थी न मां। पर घणे न सही कयो आहे का न ग़लति, इहो तोखे कीअं ख़बर पवंदी करे? हाणे बकरी खे मोटाए खणी आई आहियां त बकरी बि हिन साइड आहे, शींहं बि हिन साइड आहे, पर मां बि आहियां त बकरी खे शींहं न खाईंदो। हाणे मां छा कंदसि, शींहं खे खणी वेंदसि हिन साइड, ठीकु आहे। हितां मां खणी वियसि शींहं खे हिन साइड। हाणे हिन साइड जेको आहे त शींहं आहे ऐं गाहु आहे, शींहं गाह खे न खाईंदो, होॾो बकरी आहे। हाणे शींहं खे मां हिते रखियुमि, वरी मां मोटी वियसि ऐं हेॾो बकरी खे ॿेड़ी में रखे ऐं खणी आयसि। अलाह तोखे न किॾे हाणे बकरी वेॾे अची वई, मां बि अची वियसि, त माना ॻाल्हि थी वई पूरी। चङो बि त भला मां पुछा करायां करे। कंहिंखां पुछा कराईंदीअं? हिकिड़ो उस्ताद आहे मुंहिंजो, उन खां पुछा कराईंदमि करे। न न, हमेशह तूं पैसनि जे मामले में हराम पई कंदी आहीं। अॼु मां तोखे न छॾींदसि। हिते 200 रख, पोइ जाॾे वणई चीं टपाक डम डम कर। कहिड़ी ख़बर ग़लति हुजे करे, पोइ पुछी पक त क्या न करे, पोइ 200 ॾियां न करे, चरी मासी करे। मां ॿुधांव पई सॼो, कननि में हैंड फ्री त बसि छा? ॿुधोई त कहिड़ो वॻो लुंडो कंदीअं, नेरणो थी त्यार ते खाए, मांझांदो ॿिया कनि, ॿुहारी टुकरी ॾे थी त माना सम्झी वॾो मुल्क फतह कयो आहे। मां ॿिया बि घणा कम कार आहिनि। हाणे छॾियो इन गुफ़्ते खे, वरी फ़िक़त पैदा थींदी। चाची घर में ख़ैर दलाली बि न ॻाल्हायूं छा? आई ख़ैर दलाली मूं त ॻाल्हि पोइ चढ़ी थी वञे, तव्हां ख़ैर दलाली बि न ॻाल्हायो त बहितरु आहे। पूरा परिया क न मुल्क जी बादशाही न वटिया, टिजोसि त टिजोसि भली, मां पंहिंजो चवंदीसांसि। छा चवंदीअं इहो बि त ॿुधाए न। जेको मुंहिंजी दिलि चवंदी उहो चवंदसि। चौथी जहिड़ो जहिड़ो करें, तोखे सुबुह मानी न मिली आहे छा? मानी पचायूं बि पाण, खाऊं बि पाण, तो वांगुरु सुवाल ते थोरी आहियूं। छो आहियां सुवाल ते? घर जी मालकियाणी आहियां, मतां भुल हुजई। छा जी मालकियाणी आहे? सॼो ॾींहुं बूथ ते शीशे टुकरी थी मोबाइल वारी, त्यार ते मोतबर मालकियाणी थी आहे। तूं बि त इहो सुबुह जो 5 माण्हुनि जी नेरण थी तयारु करे न, तूं वरी हिकिड़ो मुल्क फतह कयो आहे। रुगी नेरण आहे न, हे आकाए जा लटा केरु थो धोए, हे भाॼी जी वढ टुक केरु थो करे, तव्हां में एतिरो अफ़ाल आहे जो बर्फ़ अचे थी त कूलर खे धोई ऐं भरे रखूं। पंहिंजा ॾिस कीअं थी सभु कम ॻणाए, मां ॻणाइण शुरू कया मां न, मुंहिंजा बि खोड़ आहिनि। जीअं फार एज़ेपुल, जीअं अंदरि खट ते काती पई हुई, उहा खणी मां बोरची खाने में रखी। वरी मंझंदि जो उस ते इहो खट ते पियो, वटो सड़े पियो, कंहिंखे इहो न थियो त खणूं इन खे, न, मां उहो खणी ऐं वञी करे खारे में रखियुमि। 2 दफ़ा ॾींहं में दरवाज़ो थो खड़के, वञा थी, वञी पुछुमि केरु आहे, त ॿार हुया, जवाबु न ॾिनऊं, खड़काए भॼी विया। कमु असां बि कयूं था, पर असां तो वांगुरु इहो वात त वॾे वात सां नथा ॿुधायूं त असां हे कमु कयोसीं। इहे जेके ॻणाए वई इहे कम आहे, शखी बि नथी थिए। भूंडा न ॾे मूंखे पंहिंजो, खिली खिली मूंखे भूंडा थी ॾे पई। मां मुरादली वारो सुरु कयो आहे, तूं बि उहो बि खिलंदे खिलंदे ॿिए खे पादराणी वञे। चङो थी चांवर सोए त मंझंदि चांवर कयूं। कयो पाण, माते पई छा? तूं त न खाईंदीअ न? न मां न खाईंदसि। जे ओॾी महिल थाल खणी आईं त मां बि मोटाए छॾींदीमांइ। हा मोटाए जांइ, ॾिसंदी वञा मां, पोइ वरी चवंदी त तूं अटकाए थी। आहे रहाइण जहिड़ी न, तव्हां रहाइण जहिड़ियूं आहियो। शौकर नाज़ी करे त पाण ई कढंदी, अलाह बख़्तु ॾिनो अथसि। मां पाण ख़ुदि इन जी पढ़ाई में राज़ी न हुअसि, पर ख़ुदा जो शान, इहा मादी सरकारी नौकिरी वठी वई, ऐं हो असां वारो नरो डॾो रुगी छॾी त कबूतरनि जे कढ हुजे। तव्हां त वीचारी सां कई, अलाह त न छॾियुसि न।
कुझु सबक़ इंसान खे ईअं बि मिलंदा आहिनि। भला मूंखे त ॿुधाए मुंहिंजो कहिड़ो कसूर? मां 12 सालनि में परिणिजी आयसि। मूंखां त इहा ई आहे न दुनिया, शादी करायो ऐं इहा ज़िंदगी ॿार बचा कयो। मूंखे कहिड़ी ख़बर त हीअं बि दुनिया हूंदी आहे। मायूं पाण हाणे माशाअल्लाह सां अलाह बशके ॾींदुसि 48,000 पघार अथसि। आहे 48 अॼु चङो भलो नथो कमाए पियो। सरकारी नौकिरी अहिड़ी शइ न आई। असां भेरी असांखे छा करे वतऊं? अचे कुकड़ तड़ींदियूं असां जूं बि भलो आहे असांखां। कहिड़ी ख़बर हुई त असां पंहिंजी ज़िंदगी था हणूं पिया। अॼु छोकिरियूं पढ़नि थियूं पियूं त माशाअल्लाह ॾिस पंहिंजी वारी आहे न, हिनमहिल आहे अञा असां हिन खां था वठूं पिया। पीउ बि जेॾी महिल खुटे त आई मूंखे 2-3 हज़ार त ॾे। असां भेरी रवाज न हा। उन महिल 12 सालनि जी 10-9 सालनि जी छोकिरी परणाए ॾींदा। अबा वठी वञो ॿार लथो। ऐं हाणे 18 सालनि ताईं जेसिताईं छोकिर नथी थिए तेसिताईं निकाह थिए थो त माना पुलिस थी पुॼी वञे, कोर्ट खे खणी था वञनि, कुंवार जे पीउ खे ऐं मुला खे। असां भेरी किथे आहे इहे त हाणे शयूं थियूं आहिनि न। हाणे तूं छा सिखियो त छोकिरियूं पढ़ाइजनि न पढ़ाइजनि? पढ़ाइजनि। अॻिते इज़त बि उन्हनि छोकिरियुनि जी थींदी जेके पढ़ियल लिखियल हूंदियूं, जिन खे 2 अखर पेट में हूंदा। जाहिल जी वैल्यू थोरी था कनि माण्हू हाणे। हा त मां ॻाल्हि पई कयां त छोकर कूनर तो रसो कीअं शिनाए आई। अधी बसि तो वारो किसो आहे ग़रीब जी शादी। हणो हणाए भला कम वारो टुकरो ई नथो अचे। मां वारी ॻाल्हियुनि में बेज़ार था छो छा? न तूं असुल में ॻाल्हि खे लांड थी ॾे। तूं असांखे हथ खां वठी वञ उत बिहार चवंदी हे किसो थियो, हीअ ॻाल्हि थी, पोइ तलाक थी। उन खां पोइ तूं सॼो ॾींहुं ॻाड़ी हण। न पोइ तव्हां मूंखे छा का ॿुधंदव? जेसिताईं तव्हांजो मस्कदो आहे त तव्हांजा कन उभा आहिनि न, कन उभा करे तूं ॿुधो न मूंखे। असांखे थी बसि आहे, असांखे ॿुधणो ई न आहे। हलो जहाज बीहारियो थी हाणे? झट होटल ते फिर त मां अचां थी किसो पूरो कयां। अहिड़ो थी बुछड़ो कयां देर थी थिए मोतबर रखी। किसो अध में छॾे हली हलां मां। मायूं सॼी उमिरि सोचे न त शौक़ जी तलाक कीअं थी। अधी तुम बि बकाया हिसो वरी ॿिए दफ़े। चङो मां निबेरण जी कोशिश कयां थी। हिनमहिल इहे सुबुह जा 10 थिया आहिनि न। तूं शाम 5 बजे अचे वञजांइ। हा काठाई दर उथी ॿाहिरों लिखियल थी अंदरि अचणु सख़्तु मना आहे। 7 कलाक ने ॿियो छा? होटल ते वञी चांहि डुकु पीअंदे ईअं मिड़ई टाइम पास थी वेंदी। माण्हू सॼो ॾींहुं वेठा न धको पते। 30 वठिजांइ मांखों। हा होटल वारो बि ठरी पवंदो, मुंहिंजो अधु पीतो अथई ॿियो छा? हवाला कजांइसि। गर्मी आहे कहर अची ॿाहिरि वीचारो किथे वेहंदो उस ते। माण्हू चांहि जे अध कोप ते सॼो ॾींहुं होटल ते वेठा आहिनि। तोखे अलाए कहिड़ो माण्हू आहे? 7 कलाक बि का टेम आहे? कहिड़ो सियारो आहे जो तोखे सीउ वठंदो? अबा ॾिसो न 7 कलाक आहिनि, जंहिंमें 5 कलाक त तूं पघर उगंदे ऐं पखे जे हेठो जाइ विलारण जी कोशिशि था कंदे त 5 कलाक त इहे विझंदा गुज़री। बाक़ी रहिया 2 कलाक उहे तूं बिजली जो इंतज़ारु कंदे इहे बि गुज़री वेंदा। माखे त मां सम्झायांसि। हलो अबा ख़ुशि आहियां? अलाह जो शुक्र आहे मांखे सुञातुई। मांखे नथो सुञाणे? भाड़ी मासी सकी थी ॻाल्हायां न। जीअं जीअं वॾा थियो त पका था थींदा वञो। भोग थी कयां बाला पंहिंजी वारो कंदुव। भला मां चवंदसि तव्हां ॾुखिया हुजो। इहो पुल खां थोरो अॻिते वेंदे न त हिते इमामदीन कोरी जो होटल थी। हा हिते नालो अथसि वेलकम पेट चटाकऊं। हिते वञी वेह चांहि डुकु बि पीउ। हेॾे अचे त मां तुंहिंजी ख़िदमत कयां। चङो पोइ तूं होटल ते वेहो। होटल वारे खे कन में कुर कंदे न तोखां पैसा न वठंदो। इन खे पिया कन में जीत। पोइ सॼो ॾींहुं इहो हीअ कार हूंदी हुअसि, ईअं कंदो हो, चुरको हूंदो हुअसि कन में। पोइ छा कंदो हो त जेको माना अचे उन खे चवंदो मूंखे कुर कयो। इहो 2-3 ॾींहं त माण्हुनि ने रोशो सम्झी कयो। पोइ हिनखे को कन में कुर न पियो करे। पोइ हिन चयो त जेको माण्हू मूंखे कन में कुर कंदो उन खे मां मुफ़्ती चांहि पीआरींदुसि। पोइ हाणे ॾींहं में हिकिड़ो को न को माण्हू हूंदो आहे जेको हिनखे कन में कुर कंदो आहे, उन खे मुफ़्ती चांहि पीआरींदो आहे। अॼु वञी करेसि कन में तेज़ में कजांइसि, या वञी कन ते ईअं वात रखे चवजांइ
कुर्र। हा तोखे चांहि पीआरींदो चङो ॾियां थी माणे खे सही आहे अलाह निगहबान आदि वठ अबा झट घड़ी वे त मां किसो करे वठां साले वकाले अचां थी उहो बि नथा सहो पिया नथी हलां मोटी पिणे खे वञी टुई ॾेखार चो अम्मा नथी अचे अचे पाण मूंखे वठी वञे बदतमीज़ न ॻाल्हाए वीचारो उस में सड़े थो मथां वरी तूं दामान कर चरी अबा तूं बि त मां मोकिलियांसि थी वरी अचिजांइ न हाणे त तूं जायूं ॾिसी वई न हाणे जहिड़ी महिल दिलि चवई हली आहे तुंहिंजो पंहिंजो घरु आहे जान न मुड़े अचां थी अचां कुनो मलिया थी तुंहिंजे मुंहं सां बीह जाए ॿाहिरि अधी चादरी अलाए किथे रखियमि